Jungle. कराची में इरशाद रांझानी क़त्ल केस जी अखियुनि ॾिठे शाहिद मसूद शाह जा 4 ॿाहिरि ॿिए साथियुनि समेत खंबे गुम कया विया आहिनि। मसूद शाह जे नंढे भाउ सैयद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राति देरि सां असांजे घर ते पुलिस ऐं ॿुट ॿधल माण्हुनि चढ़ाई करे मुंहिंजे 4 ॿारनि आफ़ताब शाह, जुनैद शाह, गफ़ार शाह, मंज़ूर शाह सनन साथियुनि अनिल हिमायती, गनी मस्तोई ऐं सुहेल हिमायती खंबे गुम करे छॾियो आहे। उन खां अॻु 20 सेप्टेम्बर ते मुंहिंजे वॾे भाउ ऐं इरशाद रांझानी क़त्ल जे केस जे अखियुनि ॾिठे शाहिद मसूद शाह ऐं संदसि दोस्त शौकत मरखण खे गुम कयो वियो हो। पुलिस इरशाद रांझानी जो नाहक खून लोड़ण लाइ मुंहिंजे भाइरनि खे गुम कयो आहे। होॾां GS तहरीक जे क़ाइम मक़ाम सदर अब्दुल फ़त्ताह चने क़ौम परस्त अॻुवाणनि असलम खैरपुरी, अमीर आज़ाद पंवर ऐं ॿियनि जिबरी तौरु गुम कयल मसूद शाह ऐं संदसि भाइरनि जी आज़ादी जो मुतालबो कंदे घुर कई आहे त जेकॾहिं उन्हनि जो को बि ॾोह आहे त खेनि अदालत में आंदो वञे। जिबरी गुमशुदगियूं इंसानी हक़नि जी लताड़ आहिनि।